चोटियारियूं वेझो अछड़ो थर जे इलाइक़े ॻोठ डबरीअ में दरवेश फोटे फ़क़ीर जी सालाना वरसीअ जे मौक़े ते संदसि पुटनि फ़क़ीर अशरफ राजड़, जुमू राजड़, मोहम्मद खान राजड़ तरफ़ां उठनि जो महल मुनक़द कयो वियो। महल जे दौरान अछड़ो थर, चूंडको, सखर, खैरपुर समेत सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मञा आयल उठनि हिसो वरितो। उन ई मौक़े ते उठनि जे शौक़ीननि, उठ सवारनि ऐं मेल में शिरकत कंदड़नि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सवार आहियूं असुली हिते ईंदड़ आहियूं यका असुली 2-3 साल थिया आहिनि यको फोटोग्राफी लॻे थो, उन में असां ईंदड़ आहियूं ऐं चवंदा आहियूं धणी अशरफ आहे हुन पुटु आहे उहो बि मेलो लाराए थो, ज़बरदस्त मेलो लाराए थो। उन में असां ईंदा आहियूं, असांजो टियों चोथों साल आहे। नचाईंदा आहियूं, ॾोरियूं ॿिंदा आहियूं, नचाईंदा बि आहियूं, गस बि खाईंदा आहियूं, सभु कमु कंदा आहियूं। जेको ही सालियानो मेलो ॾाढो ख़ूबसूरत ऐं पंहिंजी रंगारंगी जे करे तमामु सुहिणो आहे ऐं गॾोगॾु हिते जेके पंहिंजा उठ रक़्स कनि पिया, उठनि जो जेका गोए हले पई उहा बि ॾाढी ॾिसण वटि आहे। अछड़े थर जो ही पुठिते पियल इलाइक़ो आहे। हिन में हमेशह जीअं हर साल जेको ही मेलो लॻे थो, हिन में परे परे खां ही जेके खफ़्ती पंहिंजा उठ काहे अचनि था, मेल कराइनि था ऐं उन में वरी जेके करतब सेखारीनि था उठ खे, उहे करतब उहे उन्हनि जा नाच बि ॾिसण जहिड़ा आहिनि। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन में गवर्नमेंट खे बि दिलचस्पी वठणु घुरिजे ऐं उन्हनि पंहिंजे उठनि जे सवारनि जे लाइ बि घणो कुझु कनि त जीअं हू पंहिंजे इन शौक़ खे बि ज़िंदा ऐं सलाम नंढड़ा उठ वठी ऐं उहे पाले उन्हनि खे तयारु करे, तक़रीबन त उन्हनि खे पालण में तयारु करण में 5-7-8 साल लॻी वेंदा आहिनि। उहे उन्हनि खे तयारु करे उन्हनि खे खाधा खुराक, मखण थिया, खीर थिया, लसियूं थियूं ऐं कट थी, ग्वार शहर जे ॾोरांहे इलाइक़े में हर साल हिते उठनि जो मेल थींदो आहे। उन जे लाइ अशरफ राजड़ ही प्रोग्राम जेको मुनक़िद करे थो, इहो जस लहिणे थिए थो। हर साल ॾाढो सुहिणो ऐं बहितरीनु प्रोग्राम मुनक़िद थिए थो। इन जे लाइ हिते जे मक़ामी ॻोठाणनि खे आउं जस पेश कयां थो। दिली शौक़ु आहे, असांजे पोढ़ जो बि शौक़ु आहे, असांजो बि शौक़ु आहे। उठ ऐं उन्हनि जा सुठा सवार हिते ईंदा आहिनि, उहे घुमंदा आहिनि ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे। उन खां वधीक जमायत जी ऐं तव्हां टेलीविज़न वारनि जी महिरबानी। फोत थी वियो वरी बाबा साहब कयो आहे, इहो घणनि सालनि खां माना हिते भला भला उठ आणींदा आहियूं, माना उन्हनि जो शौक़ु पूरो। कैमरामैन अनवर ख़ासकेली सां गॾु हयात ख़ासकेली, धरती टीवी, चोटियारियूं।